समुंड सेवियो जिन से पुजारा पुरथिया समुंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जवारन लधाऊं लतीफ़ चे लालू मां लहरुन कान्हे क़ीमत तन मुल महांगो तन जो। ऐं चाहींदुसि त हीउ मकालो जॾहिं पढ़ी वठां त उन खां पोइ जेको बि दोस्त ॻाल्हाइणु घुरे थो उहो दोस्त बिल्कुलु जेको आहे सो उन ते ॻाल्हाए सघे थो। आगा मोहम्मद चांडियो महबूब अङण ताज़ी ॿहर कुंडियूं पखा पट सुहन जहिड़ो मोतबर क़िस्म जो बैत मोकिलियो आहे। न्याज़ मोहम्मद चांडियो बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे ऐं चाहियां थो वक़्तु विञाइण बजाए ऐं मकालो पढ़णु जेको ॾाढो अहम आहे। साईं जा 9 मकाला आहिनि, 9 मकालनि ते मुश्तमिल जेको आहे सो ही आहे किताब। ऐं किताब जो ही मुंहिंजो आॾो आहे किताब समुंड सेवियो जिन जे नाले सां ही किताब आहे। ऐं साईं त पंहिंजो प्रोफेसर सत्तार सुमरे साहिबु मूंखे इहो TCS करे मोकिलियो, संदन वॾा वॾा लख लाइक़। ऐं चाहींदुसि त जेकॾहिं दोस्त लतीफ़ साईं ते थियल कम जे सिलसिले में किताब मूं ॾे मोकिलींदा त उन्हनि किताबनि मां चूंड मकाला खणी ऐं उहे मकाला पढ़िबा। इनायतुल्लाह बचाणी साईं बि अची विया आहिनि। ऐं पढ़ां थो सिंध क़दीम दौर खां वठी वणज वापार तिजारत ऐं सनत जो मर्कज़ रही आहे। वेदक दौर मां बि इहो मालूम थिए थो त सिंध जा वापारी सनतकार ऐं सौदागर पंहिंजा ॿेड़ा काहे समुंड रस्ते ॾूराहनि मुल्कनि ॾांहुं क़ीमती शयूं ऐं सामान खणी वेंदा हुआ ऐं मोट में वरी उतां जूं अणलभ क़ीमती ऐं अमुल शयूं आणे पंहिंजे मुल्क खे मालामाल ऐं ख़ुशहाल बणाईंदा हुआ। इहो वापार वारो तसलसुल दरावड़ी नसुल खां शुरू थियो ऐं पोइ बि जारी सारी रहंदो आयो आहे। सिंध जो वापार अक्सर करे परॾेही मुल्कनि जहिड़ोक मिस्र, ईरान, इराक, लंका, सैलून ब्रैकेट में जावा, समात्रा वग़ैरह सां थींदो हुयो। हितां जा सौदागर सिंध जूं क़ीमती शयूं जिन में अनाज, चांवर, कणिक, सारियूं, मखण, तेल, गिहु, झंगली ॿूटियूं, तेली ॿिज, घरू जानवर, ॿारण जो काठ, दवाऊं, सोटी ऐं रेशमी कपिड़ो, ख़ासि करे मलमल, उहा मलमल जंहिंमें हज़रत ईसा जिन खे सिलेब तां लाहिण खां पोइ वेढ़ियो वियो हुयो, ॿियनि मुल्कनि ताईं खणी वेंदा हुआ। ख़ासि तौरु कपिड़े जी सनत खे एॾी त अहमियत हासिलु हुई जो ॿाहिरनि मुल्कनि जा हाकुम सिंध मां कपिड़े जा कारीगर घुराईंदा हुआ। उन लाइ वधीक डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान लिखे थो त क़दीम ज़माने में न रुॻी सिंध जी सनत ते शयूं ॿाहिरनि मुल्कनि ॾांहुं मोकिलियूं वेंदियूं हुयूं, जंहिं करे सिंध जा केतिरा ई सनतकार ऐं हुनुरमंद कारीगर ॿाहिरनि मुल्कनि जा हाकुम घुराईंदा हुआ। उन्हनि में बाबुल जे हाकुमनि सिंध जे कपिड़े जी सूंह ऐं निफ़ासत खां मुतासिर थी कपिड़े उणण जा कारीगर घुराया, जिन जी मदद सां नेनवा जे शहर में कपिड़े उणण जा आॾाणा तयारु कराया विया ऐं सोटी कपिड़े उणण जी सनत जो उते बुनियादु पिणु पियो। इहे मथियूं ॻाल्हियूं ऐं हवाला सिंध जे सुख, सलामती, अमुन, ख़ुशहाली, शादाबी, तिजारत ऐं वापार जा चिटा ऐं तारीख़ी उहिञाण आहिनि। अहिड़ा तारीख़ी उहिञाण ऐं हवाला असांखे शाह लतीफ़ जे अज़ीम ऐं आफ़ाक़ी शाइरी में पिणु मिलनि था। से पुजारा पुरथिया समुंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जवारन लधाऊं लतीफ़ चए लालू मां लहरुन कान्हे क़ीमत तन मुल महांगो तिन जो। तारीख़ी किताबनि मां इहा चिटी साबिती मिली आहे त शाह लतीफ़ जे दौर में बि मोन जे दड़े वारी तहज़ीब जे वापार वारो सिलसिलो ऐं मुसलसिल तिजारती ऐं तारीख़ी सफ़र दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां क़ाइमु ऐं औज ते रहियो, जंहिंजी उपटार असांखे शाह लतीफ़ जे सुर सरीराग ऐं सामूंडी में जामी ऐं तफ़सीली अंदाज़ में थियल नज़र अचे थी। जंहिं दौर जो तहक़ीक़ी अभ्यास पेश कंदे SP छबलाणी लिखे थो त 17वीं ऐं 18वीं सदी जे पहिरें अध जो मुग़लनि ऐं अवाइली कलोड़नि जो दौरु हुयो। सिंध खे वापारी दुनिया में वॾो मुक़ाम हासिलु हुयो। सिंध हिकु तरक़ी याफ़्ता ज़राअत ऐं अटकल 12 उरूजी याफ़्ता सनअतुनि खे संभाले रही हुई। 12 सनअतूं ऐं उहा न रुॻो पंहिंजे अनाज ऐं खीर जी पैदाइश जे करे मशहूरु हुई, पर संदसि कपिड़े, कलमी शोरे, चमड़े जे सामान ऐं ॿियनि नादर शयुनि जी निफ़ासत ऐं सुहिणाई जी चङी नामूस हुई। संदसि महिनती ऐं जफ़ाकश माण्हू न रुॻो हिंदुस्तान जे मुख्य वापारी मर्कज़नि मुल्तान, लाहौर, आगरे ऐं अहमदाबाद सां जंहिंजो वापारु हलाईंदा हुआ, पर अरबुस्तान, अफ़गानिस्तान, ईरान, तुर्क, मेसोपोटामिया, एशिया माइन्स, उलहंदे यूरोप ऐं चीन सां पिणु वापारु हलंदो हुयो। इहो ई सबबु हुयो जो यूरोपी क़ौमुनि, पोर्चुगेज़नि, अंग्रेज़नि ऐं डचनि हिन सूबे में पंहिंजूं बैठकूं क़ाइमु कयूं। अहिड़ी समाजी ख़ुशहाली, तरक़ी ऐं सघारी मुआशात वारी सिंध जो नक्शो ऐं तस्वर शाह हिन अंदाज़ में चिटियो आहे। न का झल न पल, न को रार ॾेह में
आणियो विझनि आहुरे रोड़ियो रता गुल मारू पाण अमुल मली रही मरकणो। हूअं बि शाह लतीफ़ जो कलाम न सिर्फ़ु तहज़ीब सकाफ़त ऐं ॿोली अदब ऐं तारीख़ जो आइनेदार आहे, पर सिंध जे सियासी समाजी जाग्राफियाई इल्मी अदबी इख़लाक़ी रुहानी इक़्तिसादी ऐं मुआशी हालतुनि जो लाज़वाल ऐं अणकुट दस्तावेज़ ख़ज़ानो पिणु आहे। शाह लतीफ़ न सिर्फ़ु हिकु सूफ़ी तरक़ी पसंद रोशन ख़्याल बाग़ी इनकलाबी ऐं लिबरल माण्हू आहे, पर शाह रूह ज़मीन जो आफ़ाक़ी अज़ीम शाइर बि आहे, जंहिंजी शाइरी जो सॼो महवर ऐं चूंड अज़ीम ऐं सुकारी सिंध ऐं मरकज़त सिंधी अवाम जी तरक़ी भलाई ऐं ख़ुशहाली लही आहे। साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। इहो ई सबबु आहे जो शाह लतीफ़ हिकु सैलानी जी सूरत में जेको 3 सालनि जो जोगियुनि सूफ़ियुनि ऐं कापड़ियुनि सां ज़िंदगी जो सैर सफ़र कयो, जेको सफ़र शाह लतीफ़ जी ज़िंदगी ॼाण मुशाहिदे या मुताले जे हवाले सां वॾी अहमियत रखे थो। हिन सफ़र में भिटाई कन कट कापट कापड़ी कनोटिया कन चीर जोगियुनि ऐं फ़क़ीरनि सां रिहाणियूं कयूं ऐं उन सफ़र में शाह लतीफ़ सिंध जूं वस्तियूं वाहण बंदर बाज़ारियूं ॻोठ झर झंग ॿहराड़ियूं घुमी ॾिठियूं ऐं थर बर बि झागियो। लतीफ़ जो आशिक़ भेरूमल शाह जे अहिड़े सैर सफ़र ते लिखे थो त दुनिया में को बि अहिड़ो शाइर न आहे जेको सैर सियाहत दौरान तारीख़ी किरदारनि जे अहसासनि ऐं वाक़िअनि खे साॻियुनि हालतुनि समेत पंहिंजी शाइरी में पेश करे, जीअं शाह लतीफ़ कयो आहे। शाह पंहिंजे दौर जो अज़ीम मुअरिख़ शाह मुफ़क्किर आलिम माहिर लिसानियात सियासी मुफ़क्किर ऐं ॾाहो आहे। सिंधी क़ौम जी रस्म ऐं रवाज माण्हुनि जी मजमूई नफ़्सियात उथणी वेहणी रहणी कहणी खाइणु पीअणु रुसणु परचणु शादी विहांव जो गहराई सां मुतालियो कयो। सिंध जा जबल पहाड़ ॿेला तल तरायूं चेला वाह चश्मा दरिया नदियूं ऐं समुंड बि ॾिठा। सिंधी माण्हुनि जा धंधा वणज वापार किर्त रोज़गार मुआशात मुफ़लसी गुरबत ख़ुशियूं ग़म ॾुख सूर वहम ऐं विसविसा मसला ऐं परेशानियूं बि पसियूं ऐं संदसि अहसासनि जज़्बनि कैफ़ियतुनि खां बि बाख़बर थियो। इहो ई सबबु आहे जो शाह लतीफ़ वटि एॾो वॾो ॻूढ़ो इल्मु मालूमात गहरो ऐं वसी मुतालियो ऐं इदराक मिले थो। हूअं बि शाह लतीफ़ वसी क़ल्ब ऐं वसी नज़र इंसानु हुयो। हिन जंहिं बि शइ खे अखि जी कैमरा सां ॾिठो त ॼण उहा संदसि नज़र जो मर्कज़ बणिजी वई। ईअं ई शाह लतीफ़ जी नज़र ऐं फ़िक्र जो मर्कज़ ऐं मन जो काबो सिंध ऐं सिंधू दरिया वारी अज़ीम तहज़ीब आहे ऐं मक़सदु सिंधी अवाम जी भलाई ख़ुशहाली ऐं तरक़ी आहे। शाह सिंधू तहज़ीब जो आशिक़ शाइर आहे, उन करे शाह सिंध जे ज़रे ज़रे खे ॻायो आहे। सिंध जा धंधा वापार ज़रात मदनियात सनत मुआशात ऐं इक़्तिसादियात जा मौज़ू शाह जे कलाम में नुमाया हैसियत रखनि था। शाह लतीफ़ असांखे पंहिंजनि उन्हनि तहज़ीबी गुणनि ऐं क़ौमी असासनि जो पूरो अहसास बि ॾियारियो ऐं उन्हनि सां प्यार करणु ऐं मथनि फ़ख़ुरु करणु बि थो सेखारे। हाणे असां ई हिननि क़ौमी विरसनि जा वारस ऐं संभालींदड़ आहियूं। उन्हनि ते असांजो पूरो हक़ आहे, न कंहिं ग़ैर जो। मतिलबु त शाह जो कलाम सिंध जे तारीख़ी ऐं फितरी सूंहं तशरीह जामिया ख़ूबसूरत तफ़सीर बि आहे। शाह पंहिंजे सिंध जी मईशत जो नक्शो आड़ीन चाड़ीन ॾुथ ॾिहाड़ी सुमरा खां वठी वतन वसाइज त संघारनि सुख थिए ताईं ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में चिटियो आहे, जंहिंमां शाह लतीफ़ जे अज़ीम चित्रकारीअ जो बि भरपूर अहसासु थिए थो। शाह लतीफ़ न सिर्फ़ु सच सूंहं इश्क सुरत साञा जिदोजहद जुस्तजू मज़ाहिमत जो हिकु बेमिसाल शाइर आहे, पर सिंध जी तिजारत वापार मदनियात ऐं माज़ी जी मुआशी इक़्तिसादी हालतुनि ऐं उसूलनि जी बि चङी ॼाण रखे थो। उन्हनि जे हेठां आहिनि मथां आहिनि लाहनि चाढ़नि घोटालनि ऐं तरक़ीअ खां बि पूरी तरह बाख़बर हुयो। जीअं हिन शहर में शाह लतीफ़ वापार जे बुनियादी अहमियत क़ीमत ऐं अफ़ादियत हिन अंदाज़ में ॿुधाई पंहिंजे मुआशी माहिर हुजण जो दलील ॾिए थो त ॾिसो कहिड़ी कमाल जी ॻाल्हि लिखी आहे प्रोफेसर साहिबु, ॾाढो ज़बरदस्तु डॉक्टर एहसान दानिश बि अची वियो आहे, ज़बरदस्तु ॻाल्हि लिखी आहे त मुआशी माहिर तौरु लतीफ़ साईं पंहिंजो पाण खे साबित थो करे। वित वीमे जो जे लहे त ॿी कार न करी का आहे सा परूर ॻाल्हिड़ी वणझारनि वटां मोती जिन हथां आंदई घणे अदब असीं। शाह साईं जॾहिं तारीख़ी मागन हिंगलाज लाहूत ला मकान केच मकरान बलूचिस्तान चोलिस्तान लस ॿेले कच्छ भुज लखपत गिरनार जैसलमेर जो सफ़र करे मोटी आयो ऐं कराची ऐं ठटे जे साहिली बंदरनि ते जॾहिं पहुतो त उते सामूंडी वापार ॾिठाई त सामूंडी वणजारा ॾेसावरनि ॾांहुं कीअं पंहिंजो ॾेह छॾे वॾा ॿेड़ा काहे वापार लाइ समुंड में काहे पवनि था
अहिड़ा हैरतनाक मंज़र ऐं दिलकश नज़ारा ॾिसी शाह साईं पंहिंजे कलाम में सामुंड समेत समुंड खे बि मुनफ़रिद सुठे ऐं काफ़ी अंदाज़ में ॻायो आहे। समुंड शाह लतीफ़ जी शाइरी जो ख़ासि मौज़ू रहियो आहे। इहो ई सबबु आहे त शाह जे कलाम जा कुझु सुर समुंड जे मौज़ू ते आहिनि, जीअं सुर सरीराग, सुर सामूंडी ऐं सुर घातू। सुर सरीराग ऐं सुर सामूंडी निज पिज सिंध जी मईशत, वापार ऐं तिजारत जा सुर आहिनि, जिन सुरनि में सिंध जी ख़ुशहाली ऐं शादाबी जो चिटो ऐं खुलियो इज़हार मिले थो। ॾिसिजे थो त शाह ॼण समुंड जो बि हिकु वॾो शाइर नज़र थो अचे। हूअं बि समुंड दुनिया जे अज़ीम ऐं वॾनि शाइरनि जी तख़लीक़ जो मर्कज़ ऐं महवर रहियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त शाह लतीफ़ भला समुंड खे एॾो छो ॻायो आहे। समुंड जे हवाले सां सभ खां वॾी ॻाल्हि जेका समुंड जी अहमियत ऐं इफ़ादत खे वधीक चिटो ऐं वाज़ह थी करे, उहा आहे त तारीख़ी तौर ते दुनिया में जेके बि इंसानी तहज़ीबूं जुड़ियूं आहिनि, उहे उन्हनि ई समुंडनि ऐं दरियाहनि जे किनारनि ते जुड़ी रास थियूं आहिनि। उन्हनि तहज़ीबुनि जो बुण बुनियाद उहे सामूंडी ऐं दरियाही किनारा ई आहिनि, जिथे इंसानी तहज़ीबुनि जो जनमु थियो आहे। तारीख़ जे क़दीम किताबनि मां इहो मालूम थियो आहे त मिस्र जी क़दीम तहज़ीब दरियाह नील ते जुड़ी, इराक़ जी तहज़ीब दजला ऐं फुरात जी नदियुनि ते जुड़ी, फ्रांस जी क़दीम तहज़ीब हुआंग नदीअ ते जुड़ी ऐं असांजी तारीख़ ऐं अज़ीम सिंधू तहज़ीब सिंधू दरिया ते जुड़ी। इल्म जा माहिर ऐं इल्म जा माहिर ऐं साहिब चवनि था त दुनिया जा क़दीम ऐं हिंदू मत जा किताब वेद बि सिंधू दरिया जे किनारनि ते लिखिया विया आहिनि, जेके अॼु बि दुनिया जा क़दीम ऐं तारीख़ी किताब लिखिया वञनि था। ॾिसिजे थो त दुनिया जा काफ़ी वॾा वाक़िया ऐं हादसा बि समुंडनि, दरियाहनि ऐं नदियुनि सां वाॻियल आहिनि। जीअं हज़रत मूसा ऐं फ़िरौन जो वाक़ियो बि दरियाह नील सां ॿधलु आहे। अंग्रेज़ी अदब में हिकु वॾे नाले नावलिस्ट ऐं नोबल प्राइज़ याफ़्ता अर्नेस्ट हेमिंगवे जो ज़िक्र मिले थो, जंहिं नेचुरल फोर्स सां वॾी बेबाकी ऐं हिमत सां टकर खाधो, जंहिं समुंड ऐं पोढ़ो माण्हू ओल्ड मैन एंड सी जहिड़ो शाहकार नावल लिखियो, जो नावल बि समुंड जहिड़े मौज़ू सां जुड़ियल आहे। इस्लामी तारीख़ जो हिकु लिंग कांडारींदड़ सभ खां वॾो सानियो ऐं अलमनाक वाक़ियो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, जिन जी शहादत बि फुरात नदीअ सां सलाहियल आहे। ऐं उन खां अलावा शाह लतीफ़ जी शाइरी जो सुर घातू, सुर सामूंडी बि समुंड जहिड़े शाहकार मौज़ू सां रचियल ऐं ॻायल आहे, जंहिंमें शाह लतीफ़ हिकु जॾे, मज़ूर, हीणे, ज़ईफ़ ऐं नज़रअंदाज़ थियल किरदारु मोरड़े मीरबर खे ॻायो आहे, जंहिं बहादुरी, साबित क़दमी, होशियारप ऐं ॾाहप सां मांगर मछ, जंहिं मोरड़े जे भाइरनि खे गिड़काए छॾियो हो, खे पकिड़े अज़ीम कारनामो सरअंजाम ॾेई हर आम व ख़ासि खे छिरकाए विधो। हीउ वाक़ियो बि समुंड सां ई ॿधलु आहे। घोरींदे घोर पिया अघूर घोरियाऊं, मेकर मारियाऊं मलाहन मुंहं सनरा। शाह जे कलाम में समुंड सां गॾोगॾु दरियाह, नदियुनि ऐं ढंढुनि जो बि ज़िक्र जजे अंदाज़ में मिले थो। दरियाह जंहिंखे भिटाई मेहरान करे बि सॾे थो, हुनजो इश्किया सुर सुहिणी समूरो सुर दरियाह ते ई रचियलु आहे, जेको सुहिणी ऐं मेहार जे विच में मेलाप वारो किरदारु अदा करे थो। जंहिं लाइ भिटाई चयो त दहशत दम दरियाह में जिथे कुननि जो कड़को, वरी ॿिए हंधि इन दरिया जो ज़िक्र मेहरान जे नाले सां हिन अंदाज़ में करे थो त मयमती मेहरान में पओ टिपो ॾेई। इन खां अलावा शाह लतीफ़ जो हिकु डंड सां वाॻियल सुर, जेको बि मुकमिल तौरु रोमानवी सुर आहे, जंहिंखे भिटाई सुर कामोर जे नाले सां ॻायो आहे, जेको सिंध जे तारीख़ी कींजर डंड सां जुड़ियल आहे, जंहिंमें नूरी ॼाम तमाची जो इश्किया दास्तान मिले थो, जंहिंमें शाह साहिब नूरी जी निवड़त, आज़ी, न्याज़ी, सूंहं, सबा, निमाणाइप सां गॾु ॼाम तमाची जो पंहिंजो तख़्त ऐं हुक्मरानी क़ुर्बान करण सां गॾोगॾु कींजर जी ख़ूबसूरती, हुस्न ऐं फितरत ते निज़ारनि जो अक्स पिणु चिटियो आहे, जंहिंजे मंज़र ऐं फितरत निगारी नूरी ऐं ॼाम सां हम आहंग करे कींजर डंड खे हिन सुहिणे, पुरकशिश ऐं दिलफ़रेब अंदाज़ में पेश थो करे त हेठि जर, मथे मञर, पासे में वणरा, अचे वञे विच में तमाचीअ जी साह, लॻे उतर वाह त कींजर हिंदोरो थिए। या हेठि जर, मथे मञर, कंधीअ कंवर तरनि, वरी वाहूं धन, कींजर खथूरी थिए। मतिलबु त इहे दरिया, नदियूं, समुंड ऐं ॿेट इंसानी तहज़ीब ऐं ज़िंदगी सां अज़ल खां अब ताईं ॻंढियल रहिया आहिनि, जिन सां हर जीव जो गहरो नातो ऐं पाण में तालुक़ु रहियो आहे। इहे सभु असांजो क़ौमी विरसो ऐं अनमोल ख़ज़ानो आहे, जेके असांजी ज़िंदगी आहिनि, असांजी ख़ुशी आहिनि, असांजो तहफ़ुज़ आहिनि, असांजी क़ौमी सुञाणप ऐं शनाख़्त जा अज़ीम यादगार सरचश्मा आहिनि। इहे सभु शयूं दुनिया जे अज़ीम ऐं क़दीम तहज़ीबुनि जो रूह आहिनि, जेके इंसानी इर्तिक़ा में वालदेन जी आहिनि, जिन जे हंज में उहे क़दीम तहज़ीबूं पलियूं, निपनियूं ऐं वॾियूं पिणु थियूं आहिनि।
तॾहिं त लतीफ़ साईं चयो, सेवा कर समुंड जी जिथे जर वहे थो जाल, सवे वहन सीर में माणिक मोती लाल, जीअं मासो मिलई माल त पूॼारा पुर थियईं। वरी शाह लतीफ़ समुंड जी अहमियत खे हिन अंदाज़ में बि पेश करे थो त समुंड जे सेवीन तिनी माणिक मेड़िया, चिलर जे चोईन तिन साखोटा ऐं सिपियूं। समुंड में दरियाह जे किनारे ते इंसानी ज़िंदगी जो कार वहिंवार हले थो ऐं दरियाही जीवत जो गुज़र सफ़र बि थिए थो, जंहिं करे समुंड ऐं दरियाह जियापे ऐं रोज़गार जा अहम ज़रिया बि आहिनि, जिथे दरियाही मीरबर ऐं मल्लाह मच्छी मारे पंहिंजो पेट गुज़र कंदा रहिया आहिनि, जिन जा मिसाल शाह जे सुर कामोड ऐं सुर घातू में मिलनि था। शाह सुर केॾारो में सुर कामोड में मीरबरनि जी समाजी ज़िंदगी जो हिन नमूने नक्शो चिटियो आहे, जंहिंमें मीरबरनि जी ज़िंदगी जा हक़ीक़ी उञाण नज़र अचनि था। मथनि टुबक टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं खिय भकलियूं पघर सिर पेरनि, इहो वड़ वेड़ी चनि मूं लोॾाई लिखिया। वरी ॿिए हंधि हिन अंदाज़ में मुखातिब थी ग़रीब मिसकीन बेपोच माण्हुनि जी खाद खुराक जो ज़िक्र करे थो त खाज जिनी जो खिखियूं माल जिनी जा मॾ, समय सेई सेण कया हीणा जिनी हॾ, ॼाम परते लॾ सांगिन जी सैयद चए। समुंड मुआशात जो ज़रियो सोर्स ऑफ इनकम आहे, जंहिं वसीले हिकु मुल्क ॿिए मुल्क सां तिजारत ऐं वापार करे पंहिंजो मुल्क वतन ऐं क़ौम खे ख़ुशहाल बणाए थो। मथे बयानु कयल सामूंडी रस्ते सिंध जी तिजारत ऐं वापार जे तबसरे मां चिटी रीत ज़ाहिर थी वञे थो त सिंध तिजारत ऐं वापार जो निहायत अहम मर्कज़ ऐं वापारनि लाइ जन्नत रही आहे। वेदन वारे दौर में सिंध जो माण्हू महान खारे खेड़ाऊ तस्वर कयो वेंदो हुयो। हिन हक़ीक़त खे साबित करण लाइ तमामु घणियूं शाहिदियूं मौजूदु आहिनि त सिंध उन्हनि अहम थोरनि तिजारती मर्कज़नि मां हिकु मुल्क हुयो जिथे 3000 क़बल मसीह या उनखां बि अॻु सारी दुनिया मां ईंदड़ ॿेड़ा अची लंगर हणंदा हुया। बैन अल-क़वामी तिजारत जी शुरू थियण सां सिंध जो छोड़ वारो इलाइक़ो ॾिसावरी वापार जो अहम मर्कज़ बणिजी चुको हुयो। हिन क़िस्म जी तहक़ीक़ी मवाद खे इन करे वॾी अहमियत आहे जो हिननि दस्तावेज़नि जो सिधो सो वास्तो सिंध जी तारीख़ी तिजारत सां आहे, बल्कि हिन क़िस्म जी मालूमात ऐं मवाद सिंध में आयल उन्हनि सियाहनि जे सफ़रनामनि मां मिले थो, जेके पंहिंजे दौर में हिते आया। पंहिंजी जाखोड़ ज़रिए हितां जे वणज वापार बाबति जेको ॾिठो ॿुधो ऐं उहो पंहिंजे सफ़रनामनि में लिखी छॾियो। अहिड़ी तरह असांजो शाह लतीफ़ सिंध जो हिकु तारीख़ी मुहक़िक़ ऐं सियाह आहे, जंहिं ॼण त चपो चपो सिंध जो समूरो सफ़र करे पंहिंजी शाइरी खे सिंध जो सफ़रनामो बणाए छॾियो। विया जे अमी कॾे मुंहुं काओ ॾेई तिन माणिक मेड़िया, पातारा पेही पसंदा सेई अमुल अखड़िन सी। शाह जे वक़्त में सिंध जो क़दीम वापार ठटे जे बंदरनि खां शुरू थी श्रीलंका, इंडोनेशिया, ईरानी नार, अफ्रीका ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि ताईं पहुचंदो हुयो। हितां जा वणजारा क़ीमती मोती आणे, हीरा जवाहर सोन आणे पंहिंजे सिंध मुल्क खे ख़ुशहाल बणाईंदा हुया। अहिड़नि महिनतकश जाखोड़ी खावड़ीअ समुंड सां मुहाॾो अटकाईंदड़नि वणजारनि जी जिदोजहद, जुस्तजू ऐं मुस्तक़िल मिज़ाज जो इज़हार शाह लतीफ़ हिन अंदाज़ में करे थो। लंका लंका कन लय लंका जे ओहरिया, सुणी सोन लंका जो सुख न सामूंडनि, पिरह पग छोड़िया खारे खेड़ाउनि, वॾे भाग भरनि जे कया कारूं भार ॾे। शाह साहब सामूंडी जो बुनियादी मक़सदु इरादे जी पुख़्तगी, मंज़िल ॾांहुं रवानगी, नियत, मजमूई नफ़्सियात ऐं पुख़्ते अज़म जो क्लासिक अंदाज़ जो इज़हार हिन अंदाज़ में करे उन्हनि वणजारनि खे हिकु अज़ीम ख़राज तहसीन ट्रिब्यूट पेश करे थो। इहो गत गवासनि जो समुंड सूजाऊं, पेही मंझि पाताल, माणिक मेड़ियाऊं, आणे ॾिनाऊं हीरा लाल हथनि सी। समुंड सिर्फ़ु पाणी आबी जीवत न पर मवासिलात जो नालो बि आहे, जंहिं ज़रिए हिकु माण्हू ॿिए माण्हूअ सां, हिकु मुल्क ॿिए मुल्क सां पंहिंजा बैन अल-क़वामी तालुकात ऐं रिश्ता बि जोड़े थो। काफ़ी रोज़गार जा मौक़ा बि मुयसरु थियनि था। समुंड ज़िंदगी जी अलामत आहे, जितां हिकु ज़िंदगी ॿी ज़िंदगी ॾांहुं तवील ऐं डिघो सफ़र थी करे। अहिड़ी तरह शाह लतीफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुनफ़रिद ऐं अनेक मौज़ूअनि सां गॾोगॾु ज़िंदगी जो बि शाइर आहे। ज़िंदगी जे आला क़दरुनि ऐं ज़िंदगी सां शाह लतीफ़ बेपनाह प्यार करे थो ऐं प्यार करणु सेखारे बि थो। उन करे समुंड बि ज़िंदगी आहे, जिथे ज़िंदगी पलिजे थी, ज़िंदगीअ जो बसेरो थिए थो। इहो ई सबबु आहे जो शाह समुंड खे हिकु अलॻि क़िस्म जी ज़िंदगी थो सम्झे ऐं ज़िंदगी जहिड़ी हैसियत ॾेई पंहिंजे कलाम जी सूंहं वधाए थो। ऐं इहो समुंड जेको भिटाई जी शाइरी में वधीक फितरी हुस्नाकियूं पैदा थो करे, जल पूॼा जो दुनिया जी शाइरी अदब में ज़िक्र कयो वियो आहे। दुनिया जे काफ़ी तहज़ीबुनि में पाणी जी पूॼा कई वेंदी हुई। अहिड़े क़िस्म जी जल पूॼा जो ज़िक्र बि शाह लतीफ़ जी शाइरी जे सुर सामूंडी में मिले थो, जंहिंमें शाह लतीफ़
हिंदू मत सां लाॻापियल उन्हनि औरतुनि जो ज़िक्र थो करे जेके पंहिंजनि मुड़ुसनि सां बेपनाह प्यार थियूं कनि ऐं उन्हनि जी सिहत वॾी ॼमार जे लाइ समुंड खे ख़ुशबू जी भेटा पेश कनि थियूं। उभियूं तड़ पूॼीन वहूं वणजारनि जूं आणियूं अखा ॾीन खथोरी समूंड खे। शाह लतीफ़ गहरो मुशाहिदो, वसी तजुर्बो, ॿूढ़ो अभ्यास रखंदड़ आलम हुयो, या ईअं चऊं त शाह लतीफ़ हिकु समाजी हक़ीक़त निगार ऐं हिकु गहरो मुशाहिदे निगार सियाह हो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे जेका असांखे अचरज में विझे थी ऐं हैरत जे आलम में वठी थी वञे त जिथे शाह समुंड या दरिया जो ज़िक्र थो करे उते इंसान जे वणज वापार जो बयानु बि थो करे। क़ीमती शयुनि जी आमद ऐं रवानगी बि ॿुधाए थो, पर वॾी गौर फ़िक्र सां अहिड़े सामूंडी ऐं दरियाई माहौल पूरी आबहवा जो बि मुकमिल अहवालु ॾिए थो। समुंडनि जा ख़ौफ़ ख़तरा, दरिया जी दहशत, तिख, कुननि जा कड़का ऐं लहरुनि जा ख़ौफ़नाक अहवाल बि चङे नमूने ॿुधाए थो त जीअं इंसानु अॻुवाट होशियारु रहे, जीअं हिन शहर में दरिया जे पूरे माहौल मौज ऐं मांडराण खां पूरी तरह बाख़बर करे थो त दहशत दम दरिया में जिथे जायूं जानारनि न को संदो सीर जो मप न मलाहनि, दरिंदा दरिया में वाका कयो वरनि, सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि, पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मझां तन, कोजो कहर कुननि में विया कीन वरनि, उते अण तारुनि साड़ सीर लंघाए तूं। ऐं वरी ॿिए हंधि दरियाई वागुनि, नांगनि, बलाउनि, मच्छनि ऐं मच्छियुनि जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो बयानु हिन रीति थो करे जंहिंमें हू मुकमिल तरह हिकु तजुर्बेकार मल्लाह नज़र थो अचे। गिड़ी गड़ो हथ करे इलाही तोहार, जंग ॼरके वात में सिसीअ खे सीसार, चूड़ा ॿेड़ा चिक में लुड़ लुड़सवार, लखें चोटिस लवणियूं थेलियूं थरनऊं धार, बेहद बागू बहर में हैबतनाक हज़ार, मिड़िया मच्छ हज़ार, भाङा थींदी सुहिणी। असां मथे वाज़िह करे आया आहियूं त शाह जे ज़माने में सिंध जो वापारु अक्सर करे श्रीलंका सां हलंदो हुयो, छो जो श्रीलंका जो सोन सॼी दुनिया में मशहूरु रहियो आहे। सिंध जा वणजारा, हितां जा क़ीमती हीरा जवाहर, फर फल, फोटा, लौंग, पारचा, नीर, बखमल जो कपिड़ो ऐं याकूत खयो वेंदा हुआ। मोट में हू श्रीलंका जो सोन ऐं क़ीमती मोती आणे पंहिंजे मुल्क खे मुआशी तरह ख़ुशहाल ऐं सगारो बणाईंदा हुआ, जंहिंजी चिटी शायदि शाह लतीफ़ हिन अंदाज़ में थो ॾिए। खारे खेड़ाओ मथे मिठे मोटिया, सौदो कन सोन जो वॾा विहाऊ, मोती जे मेहराण जा तिन जा तामाऊ, सामूंडी साऊ, लंका लूपे आया। शाह साहब वापार जे मौसम खां बि चङे नमूने बाख़बर हुयो त कहिड़ी मौसम में समुंड में चार आहे ऐं कहिड़ी मुद में समुंड में माठार आहे। तंहिं करे उन ज़माने में हिन नाखुआ या वणजारा मौसमार समुंड रस्ते परॾेही मुल्कनि सां वापारु कंदा हुआ, जंहिं करे हू ख़ासि मौसमनि जो बि ख़्यालु रखंदा हुआ। सिंध जो ॾाहो तारीख़दान ऐं लतीफ़ साईं जो शार आलम काको भेरूमल लिखे थो त सिंध जा वापारी असूअ वारे महीने में ॾियारी करे बि उसंदा हुआ ऐं चेट महीने जी धार गुलाबी रुत में मोटंदा हुआ। वधीक शाह लतीफ़ हिन ॻाल्हि खे हिन अंदाज़ में हथी ॾेई मज़बूत बणाए थो। ॾिठी ॾियारी सामूंडनि सिर संभाया, वर विझो वंझ खे रोए वणजारी, मारींदई मारी प्रिय सूर पिरनि जा। ऐं ॿिए हंधि हीअं चवे थो, ॾिठी ॾियारी सामूंडनि सिर संभाया, उनखे मुंद उतर जी ओचितो आई, वणजारनि वाई आहे पिरनि पार जी। इहे वणजारा इहा मुंद उन करे अख़्तियार कंदा हुआ जो सावणी जी मुंद में समुंड में बेपनाह वीरुनि चढ़ंदियूं आहिनि, पर सरव जी मौसम शुरू थियण खां वठी बहार जी मौसम ताईं समुंड में वीरूं कोन हूंदियूं आहिनि, जंहिं करे सामूंडनि खे सफ़र करण में मुश्किलातूं कोन पेश ईंदियूं हुयूं। सिंध जे नाले वारे सहाफ़ी अदीब फ़कीर मोहम्मद लाशारी चयो हो त सुर सामूंडी जेको सॼे जो सॼो इंसानी नफ़्सियात जे उनाइनि सां भरियल सुर आहे, इहो वाक़ई सच आहे त हिन सुर में शाह लतीफ़ वणजारनि ऐं उनजे बेपनाह प्यार कंदड़ ज़ालुनि वणजारनि जी नफ़्सियात जो पूरो जाइज़ो पेश कयो आहे। सुर सामूंडी जेको हुस्न, मुहबत, फिराक, विछोड़े, दर्द ऐं सामूंडी सफ़र जो बेमिसाल बाब आहे, उन में शाह साईं आशिकाना ऐं इंसानी मुहबत जा बहितरीन ऐं मिसाली मंज़र ऐं नक्श चिटिया आहिनि। हिन सुर में उन्हनि प्यार कंदड़ नौजवान ज़ालुनि जो ज़िक्र आहे जिन नयूं लाऊं लधियूं आहिनि। उन दौरान ई संदन महबूब वर पंहिंजे प्यार कंदड़ ज़ालुनि खे जुदाई ऐं विछोड़े जो अज़ाब ॾेई पंहिंजो ॾेह छॾे परॾे वापार जे बहाने हलिया था वञनि। उन्हनि दौरान संदन ज़ालुनि जे इंतज़ार जी कैफ़ियत अंदर जे जीव झुरण जा अहसास ऐं अहवाल हिन अंदाज़ में ॿुधाए थो। लाहियां जीअं न चितां अलाह उनम विसरा, मड़ियो मझारा जीव मुंहिंजो जिनसी, वञे विसरी शाल जोतो सौदो सिखियो, अञा ऐं काल पुरतो सफ़र संभे,
ॿिए अंदाज़ में उन्हनि प्यार कंदड़ ज़ालुनि जा अहसास ऐं जज़्बा हिन अज़त भरे अंदाज़ में पेश थो करे। सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीं वियो वणजारो ओहिरे। शाह लतीफ़ जेको न सिर्फ़ु शाइरी जो इमाम पर असांजो फ़िक्री रहबर रहनुमा पिणु आहे, जेको असांजी विख विख ते रहनुमाई करे थो, पंहिंजी आलमानी क़ौमियत ऐं सिंधियत वारे अंदाज़ में जेको पैगाम सिंधी क़ौम खे ॾिनो आहे, उन पैगाम मूजिबि सिंधी क़ौम खे इहो पंहिंजो विरसो बचाइणो ऐं संभालणो आहे। उन्हनि जबलनि पहाड़नि जी मालिकी करणी आहे। असांखे सुहिणी वारो दहशत ऐं मौज भरियो मेहरान ऐं सुर कामोर यानी नूरी ऐं ॼाम तमाची वारी कींझर ॾंढ ऐं मंछुर ॾंढ समेत सभई ॾंढूं बचाइणियूं आहिनि, जंहिं ते सिंधी माण्हुनि जे जियापे जो मदार आहे। दरिया जीवत जो पूरो पूरो हक़ आहे। ॿेलनि ॿेटनि केटियुनि मलाहनि जी तहज़ीब तमदुन सकाफ़त ऐं गुज़र मुआश पिणु बचाइणी आहे। अहिड़े भागनि भरी ऐं मैदनात सां मालामाल सिंध, जंहिं लाइ दुनिया जी क़दीम किताब रगवेद में लिखियलु आहे त अजल अणमोट सिंधू ॿल वारी सघारी सिंधू, ॾींहं राति मैदाननि मां उपार पाणी जो फैलाए झरकंदी ऐं कड़काहट कंदे वहंदी रहे थी। ऋग्वेद में साईं तमामु घणा ॿिया जेका सो सिंध मुतलिक़ सिंधू दरिया मुतलिक़ जेका सो ज़िक्र आहे सिंधू दरिया मुतलिक़ ऋग्वेद में। हाणे असांजे दरिया शाह दादले ते नथी न ई उहे साॻिया वणझारा आहिनि, न ई उन जूं सुखाऊं ॾींदड़ ॾिया मोहींदड़ प्यार कंदड़ वणझारियूं आहिनि। पाणीअ चोर जंहिंखे लतीफ़ साईं फलंगी फिरंगी करे चयो आहे, उहे असांजो पाणी चोराए रहिया आहिनि ऐं असां मथां क़ाबिज़ थींदा वञनि था। अहिड़ियुनि हालतुनि में पंहिंजी ज़राअत मुआशात दरिया समुंड ॾंडूं ऐं नदियूं जबल पहाड़ वणज वापार बचाइण लाइ हिन क़ौमी विरसे जी संभाल ऐं मालिकी बि करणी आहे, जंहिं लाइ शाह लतीफ़ ॿुधायल जो ॿुधायल ही गस वठिणो पवंदो ऐं ही सॾु वरनाइणो पवंदो त बंदर जा भई त सुखाणियामसि मुंहुं, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। साईं प्रोफेसर सत्तार सुमरे जो मज़मून पंहिंजी मकालो जेको हुयो उहो पुॼाणी ते पहुतो। महबूबो, मकालो तमामु कमाल दर्जे जो मकालो हुयो ऐं मूं महसूसु कयो त केतिरा दोस्त इन मकाले दौरान हलिया विया, छाकाणि त असांजी वॾी बदकिस्मती आहे त असां इल्म सां प्यारु करणु छॾे ॾिनो आहे। इहा जेका वॾे में वॾी असांजी बदकिस्मती आहे त असां इल्म तहक़ीक़ ऐं साञाह सां मुहबत करणु छॾे ॾिनी आहे। उन जे नतीजे में असां अॼु जंहिं पस्ती, जंहिं गुरबत, जंहिं महकूमी, जंहिं ग़ुलामी ऐं जंहिं बदतरीन समाजी हालत खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, उहो अवां सभिनी पढ़ियल लिखियल दोस्तनि खे उनजो चङी तरह सां पतो आहे त असां इल्म तहक़ीक़ खां परे थींदा था वञूं। ऐं ख़ासि तौर ते असांजो नौजवान जेको यूनिवर्सिटियुनि ताईं पहुतो आहे, हैरानगी जी ॻाल्हि आहे त असांजे केतिरनि माण्हुनि खे जेको आहे सो लतीफ़ साईं पढ़णु बि नथो अचे। इवन उन्हनि माण्हुनि खे जेके मास्टर डिग्रियूं कयो वेठा आहिनि, जेके PhD कयो वेठा आहिनि, उन्हनि खे लतीफ़ साईं पढ़णु बि नथो अचे। हाणे जंहिं क़ौम जे आलमनि खे बि लतीफ़ पढ़णु न ईंदो हुजे त इहो केॾो वॾो अलमियो आहे। लतीफ़ जेको हिन धरती ऐं हिन समूरे खिते ऐं समूरे आलम जो हिकिड़ो अहिड़ो मुफ़क्किर आहे, जंहिं न रुॻो सिंध खे जीअण पंहिंजे तरक़ी ऐं जियापे जा बुनियाद ॾिना आहिनि, पर पूरे आलम जी हिकिड़ी अहिड़ी शानदार तश्कील ॾिनी आहे जो तसवर बि नथो करे सघिजे। उन हस्तीअ खे असां पढ़ी बि नथा सघूं। इहो केॾो वॾो अलमियो आहे। मुंहिंजा महबूबो, प्रोफेसर सत्तार सुमरो जंहिंजो किताब समुंड सेवियो जिन, उनजो मुहाग डॉक्टर एहसान दानिश लिखियो आहे। ॾाढो तफ़सीली, मुफ़सिल ऐं इंतिहाई शानदार ऐं पंहिंजे बहितरीन हवालनि सां उनजो मुहाग लिखियो आहे। ऐं किताब में ॿिया बि 8 मकाला आहिनि ऐं मूंखे महसूसु थिए थो त मकालनि वारी जेका निशस्त आहे उहा एतिरी घणी पसंदि नथी कई वञे ऐं माण्हू चाहिनि था त मकाला न पढ़िया वञनि, पर आउं चाहियां थो ऐं सभिनी खे अव्हांखे गुज़ारिश करियां थो त ख़ुदारा जेकॾहिं अव्हांखे पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे सिंध सां प्यारु आहे ऐं मुहबत आहे त इल्म ॾांहुं रुजू कयो।
यादि रखी छॾियो, उहे ई क़ौमूं पंहिंजा मसइला हल करे सघियूं आहिनि जिन क़ौमुनि इल्म खां रुजू कयो आहे।